अवामी आवाज़ प्रोग्राम सर्तियों में मां मेज़बान हमीदा घांगरो भलीकार कयां थी। जीअं त असां वटि औरतुनि जो मौज़ू हूंदो आहे, असां औरतुनि जे मसइलनि ते ॻाल्हाईंदा आहियूं, पर अॼु जो जेको हे प्रोग्राम आहे उन में जेको मां महसूस कयां थी ऐं जेके असांखे वाक़िया नज़र अचनि था ऐं जेको असां ॾिसूं बि था ऐं ॿुधूं बि था, तंहिंजे करे महसूस कयोसीं त अॼु जो असां ही प्रोग्राम शागिर्दियाणियुनि ते रखूं। असां पंहिंजे शागिर्दियाणियुनि खां इहे तासरात वठूं त हू हिन मुआशिरे में कहिड़ियुनि कहिड़ियुनि हालतुनि खे फेस करे ऐं पंहिंजी तइलीम खे हासिल करनि थियूं ऐं कहिड़ा कहिड़ा उन्हनि सां मसाइला जेके आहिनि साम्हूं अचनि था ऐं कहिड़े तरीक़े सां हो पंहिंजे तइलीम खे जारी रखनि थियूं। छा उन्हनि खे के ॾुखियाइयूं बि पेश अचनि थियूं या उन्हनि खे जेके आहिनि से समाज में के रुकावटूं जेकॾहिं नज़र अचनि थियूं त उहे उन्हनि खे कीअं जेको आहे उन्हनि जो मुक़ाबिलो करनि थियूं। सो अॼु असां इन्हीअ जी ज़रूरत महसूस कईसीं त हे जेको नौजवान तबिको आहे, जेका नौजवान शागिर्द बिरादरी आहे, उन्हीअ खे बि असां अॻिते आणियूं ऐं उन्हनि जा असां जेके आहिनि से पंहिंजा तासरात कलमबंद बि कयूं ऐं पंहिंजे तासरातनि खे अवाम जे आॾो जेको आहे सो आणियूं। ताज़ो असांजे आॾो सिंध यूनिवर्सिटी जा 2 वाक़िया थी चुका आहिनि। उन्हीअ जी तहक़ीक़ात कीअं थींदी, कहिड़े तरीक़े सां थींदी, अञा बिल्कुलु 2 ॾींहं थिया आहिनि उन्हीअ वाक़े खे, पर ॾाढा ॾुखोईंदड़ वाक़ियो आहे त हिकिड़ी छोकिरी ख़ुदकशी थी करे ऐं ॿी खे अगवा कयो वियो आहे ऐं इहे ॾाढा ॾुखोईंदड़ वाक़िया आहिनि ऐं इहे हिकिड़ा समाज में जेको आहे सो ख़ौफ़ पैदा करण जे लाइबा आहिनि। तंहिंजे करे असां महसूसु कयोसीं त असां हिन पंहिंजे 2 शागिर्दियाणियुनि खे घुरायो आहे हिन स्टूडियो में। अॼु जे असांजे स्टूडियो में सर्तियूं प्रोग्राम में असां जूं 2 नंढड़ियूं शागिर्दाणियूं वेठियूं आहिनि, तमामु बाहिमत बाहौसला सुरहान ॼामड़ो, जेका पाण डाउ मेडिकल कॉलेज जी शागिर्दियाणी आहे, कोसर इसरार जेका पाण MBA जी इकरा यूनिवर्सिटी जी शागिर्दियाणी आहे। हुननि कहिड़े तरीक़े सां मां तव्हां 2 भेनरुनि खे भेनरुनि छा बल्कि मां तव्हां 2 धीअरुनि, छाकाणि जो शागिर्दियाणियूं त मुंहिंजे लाइ धीअरूं आहिनि, त मां तव्हां 2 खे जेको आहे भलीकार कयां थी जो तव्हां पंहिंजो वक़्तु कढी करे असांजे हिन स्टूडियो में आया आहियो ऐं असां तव्हां खां पुछंदासीं ऐं तव्हांजे इन्हीअ पैगाम खे अॻिते वधाईंदासीं त जीअं अॼु जे दौर में जेको कुझु बि थी रहियो आहे ताकि छोकिरियुनि खे न्याणियुनि खे इहो पैगाम मिले त कंहिं बि शइ खां घबराइजणो नाहे। सभ खां पहिरियां त पंहिंजी नंढड़ी सुरहान खां पुछंदसि त सुरहान तव्हां इहो ॿुधाईंदा त तव्हां कहिड़े तरीक़े सां जेको आहे सो तइलीम हासिल कई ऐं तव्हांखे इहो शौक़ु छो पैदा थियो त तव्हां मेडिकल में अचो, जॾहिं त औरतुनि जे लाइ त हिकिड़ो आरामदह फील्ड इहा हूंदी आहे त तव्हां होम इकनॉमिक्स में पढ़ो ऐं वञी करे घर में कुकिंग कयो, सुठा सुठा खाधा पचायो। हे छा तव्हां रातियुनि जूं रातियूं ॾींहंनि जा ॾींहं जाॻंदा रहंदव ऐं वञी करे जेको आहे पंहिंजूं निंडूं फिटाईंदव, मरीज़नि खे ॾिसंदव, इहो सॼो कुझु जेको आहे सो तव्हां पंहिंजे मेडिकल जो शौक़ु छो तव्हां में पैदा थियो उहो ॿुधाईंदा। मेडिकल जो शौक़ु मूं में ईअं पैदा थियो त सेकेंडरी जीअं स्टार्ट कई मां तॾहिं खां मूंखे साइंस पढ़ण जो इलाही शौक़ु हूंदो हुयो। त माना कोई बि साइंस जेका मेडिकल ते महदूद न आहे, इहा शइ का बि क़िस्म जी साइंस उहा पढ़ण में मूंखे माना लुत्फ़ मिलंदो हुयो। त जॾहिं अॻिते वञी करे अञा सेकेंडरी 6-7 स्टार्ट कई हुई, अॻिते वञी करे जॾहिं इहो 9-10 में तव्हां मैट्रिक में ईंदा त तव्हांखे चूज़ करणो पवंदो आहे, या तव्हां साइंस खणो या त तव्हां मेडिकल खणो, कंप्यूटर साइंस में। त उन में मां सोचियो त हाणे मां डिसीजन कयां थी त मूंखे कहिड़ी साइंस आहे जेका सभिनी में घणी पसंदि आहे। त उन में मूंखे इहो नज़र आयो त मेडिकल साइंसिस हिकिड़ी अहिड़ी फील्ड आहे जंहिंमें वधि में वधि छोकिरियूं जेकॾहिं पार्टिसिपेट करनि त ऐं उनखे कंटिन्यू रखनि। अक्सर ईअं थींदो आहे त छोकिरियूं पार्टिसिपेट कंदियूं आहिनि, एडमिशन वठंदियूं आहिनि, पर अॻिते उन फील्ड खे अॻिते पंहिंजो प्रोफेशन न ठाहींदियूं आहिनि। त मुंहिंजे ख़्याल में का छोकिरी आहे उहा जेकॾहिं उहा डॉक्टरी पढ़े थी, उहा मेडिसिन पढ़े थी, त अॻिते वञी करे उहा सोसाइटी खे ई
फ़ाइदो ॾींदी। छो जो असां वटि लेडी डॉक्टर्स अॻिते हली करे पंहिंजो इन पेशे खे असां वटि प्रेशर इलाही हूंदो आहे। हिकिड़ो त माहौल जो प्रेशर, ॿियो ॻाल्हि त ख़ासि तौर ते इहो हूंदो आहे इलाही फैमिलीज़ में त माइटनि जो प्रेशर हूंदो आहे, शादियुनि जो हूंदो आहे। त हाणे छो जो तव्हां मेडिकल पढ़ंदे पढ़ंदे तव्हां एॾी तव्हांजी एज थी वेंदी आहे 25 सालनि ताईं, त तव्हां MBBS मां करे फारिग थींदा मस, त पोइ उन खां पोइ अञा स्पेशलाइज़ेशन करणी हूंदी आहे, अञा तव्हांखे अॻिते वञी करे। त एतिरी एज में काफ़ी छोकिरियूं शादियूं करे छॾे ॾींदियूं आहिनि, पढ़ाई कंटिन्यू न रखंदियूं आहिनि, बसि उहा डिग्री MBBS जी पंहिंजी टंगे भितियुनि ते। पर तव्हां सम्झो था त हिकिड़ी मेडिकल जी शागिर्दियाणी जेकॾहिं डॉक्टर आहे ऐं सुभाणे हुनजी शादी थिए थी ऐं हिकिड़ी डॉक्टर माउ आहे ऐं उन्हीअ जे ॿार खे अचानक तकलीफ़ थिए थी ऐं हूअ ॿार खे खणी भॼंदी थी वठे, उन्हीअ जी जाइ ते जेकॾहिं घर में वेही करे हूअ पंहिंजे ॿार जो सुठो बहितर इलाज करे सघे थी, त इहो वधीक सही न, इहो वधीक सही आहे। पर जॾहिं तव्हां एतिरी महिनत करे को इल्मु सिखियो आहे त तव्हां उनखे पंहिंजी फैमिली ताईं महदूद छो रखियो? बिल्कुलु, तव्हां उन शइ खे तव्हां पंहिंजो क्लिनिक जॾहिं खोलियो था त तव्हां उहो रुॻो पंहिंजी फैमिली खे सर्व नथा कयो, उहो ई इल्मु तव्हां उनखे यूटिलाइज़ करे मुआशिरे खे सर्व था कयो। ऐं ख़ासि तौर ते जेका मां ॻाल्हि करणु चाहियां पई, छोकिरियुनि खे डॉक्टरी इन करे करणु खपे, असां वटि ॻोठनि में ऐं अहिड़नि इलाइक़नि में जिते हॉस्पिटल जूं अञा सेहवण जंहिंजो वॾे में वॾो मिसाल आहे, हॉस्पिटल जी जेका सहूलियात ते मुयसरु न आहिनि, त उन जे लाइ ऐं ख़ासि तौर ते लेडी डॉक्टर्स जो वधीक इहो थींदो आहे जो असां वटि मोर्टेलिटी रेट्स जेके डिलीवरी जे वक़्त ते मोर्टेलिटी रेट्स हूंदा आहिनि उहे इलाही हाई आहिनि, ऐं उहे घणा हाई उन्हनि जायुनि ते आहिनि जिते हॉस्पिटल्स न आहिनि। त लेडी डॉक्टर्स जेकॾहिं उते मौजूदु हुजनि त इहे इन खे ख़तमु करे सघिजे थो। इन मूंखे त इहो रुॻो गायनेकोलॉजी न, ॿिया डॉक्टर्स बि पेडियाट्रिशियंस थियनि था या इवन मायुनि जे जेका ॿिया मर्ज़ थियनि था, त उन जे लाइ मुंहिंजे ख़्याल में त छोकिरियुनि खे मेडिकल पढ़णु घुरिजे ऐं उनखे कंटिन्यू रखणु घुरिजे। त कोसर तव्हां इहो ॿुधाईंदा त तव्हां हिन वक़्तु MBA कयो था ऐं MBA सां गॾोगॾु मूंखे इहा ख़बर पई त तव्हां जॉब बि कयो था, त तव्हां उन्हीअ जी ज़रूरत छो महसूसु कई? ऐं जॉब करण वारियुनि छोकिरियुनि जे लाइ त ईअं हूंदो आहे त थकी हारजी अची करे बसि घर हाणे सुम्ही पवनि, चांहि जो कोप हुजे मानी बि अमा पचाए करे ॾे, ऐं उन्हीअ खां पोइ तव्हां ज़ाहिर आहे एॾी हिकिड़ी ॾुखी तालीम हासिलु कयो था। सो आख़िर तव्हांजे ज़हन में छा आयो जो इहो सॼो कुझु सोचो? First of all, I would like to thank you, Ma'am Hamida. You have called me over here for this opportunity to speak for women and for students, especially females. मां इन्हीअ लाइ तव्हांजी ॾाढी शुक्रगुज़ार आहियां। सेकेंडली, तव्हांजे सवाल जो जवाब मां इहो ॾींदमि त हाँ, इहो वॾो कन्वीनियंस आहे त या तो हिकिड़ी छोकिरी या हिकिड़ो छोकिरो रुगो पढ़ाई करे या रुगो जॉब करे, ॿिन्ही शयुनि खे गॾिजी खणी। उर्दूअ में बि जवाब ॾींदव, असांजा सभु ॿुधंदड़ जेके आहिनि ॾिसंदड़ सम्झंदा। तो मैं ये कहूँगी कि दोनों चीज़ों को एक साथ लेके चलना इट्स नॉट दैट मच ईजियर, एंड ये बहुत आसान जॉब नहीं है। हाँ, हर कोई चाहता है आसान जिंदगी गुजारना, लेकिन फॉर दैट इनिशियली आई पर्सनली बिलीव फ्रॉम माई बिलोंगिंग्स, दिस इज द थॉट केम फ्रॉम माई बिलोंगिंग्स। मेरे पेरेंट्स को मैंने अपने देखा है, मेरे फादर जो कि मेरे बहुत ज़्यादा आइडियल हैं, ठीक है, उनको देखा है मैंने, अपनी खालाओं को, अपनी मदर को देखा है जो उनकी हार्ड वर्किंग और उनकी लाइफ देखी है एफर्ट करती हुई। तो मुझे लगता है कि अगर आप मेहनत करते हैं तो उसके बाद जो आप निकलते हैं तो दैट इज समथिंग एल्स। एंड पर्सनली फ्रॉम द वेरी अर्ली एज, बहुत छोटी होती थी मैं तब से मुझे बड़ा मतलब मेरे अंदर ये इंटरनली फीलिंग थी, जबकि मैं जब इस चीज़ का मुझे पता भी नहीं था कि पर्सनल आइडेंटिफिकेशन क्या होती है, लेकिन मुझे तब भी बड़ा होता था कि मैं कुछ करूं, मेरी एक आइडेंटिफिकेशन होनी चाहिए। यानी तव्हांजे चवण जो मक़सदु इहो आहे त तव्हां पंहिंजे वॾनि खे पंहिंजो आइडियल बणायो,
जॾहिं त उहे तमामु हार्ड वर्क करनि पियूं, घर बि संभालनि पियूं, ॿार बि संभालनि पियूं। तव्हां पंहिंजे ख़ानदान जो हिकिड़ो मिसाल ॾिनो आहे ऐं उन्हीअ जे बावजूद बि तव्हां पाण खे बि उन्हीअ लाइफ में एडजस्ट करण जी कोशिश कई आहे। मीन्स तव्हां पंहिंजी पढ़ाईअ खे बि जारी रखियो आहे ऐं तव्हां जेको आहे सो जॉब बि कयो था ऐं तव्हां वटि पंहिंजो ज़रूर को फ्यूचर प्लान आहे। माना त तव्हां का ईअं नाहे त घर में वञी करे ऐं वेही रहंदव, तव्हां पंहिंजी डिग्रीअ खे बिल्कुलु इस्तेमालु कंदव ऐं फील्ड में साबित करे ॾेखारींदव। बिल्कुलु इहो न आहे त मां पंहिंजी डिग्री खे इस्तेमालु न कंदमि ऐं इहो बि न आहे त मां अगरि पढ़ी लिखी वेंदमि त मां पंहिंजे फर्स्ट प्रायोरिटीज़ खे भुली वेंदमि। इहो न आहे। द थिंग इज़ I request to all of those parents, especially to the fathers and the brothers, that they do not allow their daughters and sisters के they take higher education। और उस तबके की बात कर रही हूँ मैं जो कि जिनकी ये परसेप्शन है कि अगर लड़की पढ़ लिख जाती है तो वो भूल जाती है। ॾाढो इंटरेस्टिंग मौज़ू आहे ऐं असां हिकिड़ी नंढड़ी साही वठूं था। साहीअ खां पोइ वरी असांजी शागिर्दियाणियूं जेके वेठियूं आहिनि, नंढड़ियूं असांजूं मुस्तक़बिल जा मामार ॾाढो सुठो ॻाल्हाइनि थियूं। उन्हनि सां पोइ हिन नंढड़ी साहीअ खां पोइ वरी ॻाल्हाईंदासीं। साईअ खां पोइ वरी उतां ई शुरू कंदासीं सिलसिलो पंहिंजो जिथां असां ॻाल्हायूं पिया। असांजी नंढड़ी सुरहाणी इहा ॻाल्हि कई त डिलीवरी केसिस में अक्सर जेके आहिनि से औरतूं मरी वेंदियूं आहिनि। मूंखे पंहिंजे नंढे हूंदे जो हिकिड़ो वाक़ियो यादि अचे थो त असांजे हिकिड़े ॻोठ जी रिश्ते में असांजी शायदि चाची हुई, उहा आई हुई पर उन्हीअ जी डेथ महज़ इन्हीअ जे करे थी जो असां वटि लेडी डॉक्टर मौजूदु कान हुई। त बिल्कुलु तव्हां सही था चओ त अॼु जे दौर में जेको आहे सो जेके असांजूं न्याणियूं जिन जी मेडिकल में इंट्रेस्ट आहे उन्हनि खे अचणु खपे। मूंखे हिकिड़ो ॿियो वाक़ियो यादि अचे थो। मां हिकिड़ी जाइ ते पढ़ियो आहे त मुस्लिम मुफ़क्किरीन में इब्न खल्दून चयो आहे त औरत खे सिर्फ़ एतिरी तइलीम हासिल करणु खपे त हू हिकिड़ी पढ़ियल लिखियल माउ सॾाए, पढ़ियल लिखियल ज़ाल सॾाए ऐं पढ़ियल लिखियल भेण सॾाए। छा तव्हां सम्झो था त उहा उन्हीअ दौर जी ज़रूरत हुई, पर अॼु जे जदीद दौर में छा उन्हीअ नज़रिये जी तव्हां हिमायत कंदव जॾहिं त एतिरो वॾो वाक़ियो तव्हां ॿुधाए चुका आहियो? इहा इन ॻाल्हि जी हिमायत करणु मुश्किल आहे जॾहिं तव्हां प्रैक्टिकली ॾिसो था। एॾा घणा वाक़िया जेके रुगो इन करे था पेश अचनि छो जो असां वटि मायुनि जी कमी आहे। माना हर फील्ड में मर्द असांखे नज़र अचनि था। ख़ासि तौर ते उहा इहा आहे जेका तव्हां सां पर्सनली लिंक्ड आहे, उहा आहे कंहिं डॉक्टर जी ज़रूरत। माना तव्हां चाहियो त तव्हां को दुकान वारो मर्द थी सघे थो, कोई तव्हांजो ॿियो को बि प्रोफेशन मर्द करे सघे थो, पर जॾहिं तव्हांजी का पर्सनली का शइ अचे थी त उन जे लाइ तव्हांखे का औरत डॉक्टर खपे थी। बिल्कुलु सही आहे। यानी तव्हांजे चवण जो मक़सदु इहो आहे त जेके मेडिकल प्रॉब्लम आहिनि, हेल्थ प्रॉब्लम जेके आहिनि, असांजी औरतुनि सां बि ओतिरा ई आहिनि जेतिरा मर्दनि सां आहिनि। औरतुनि सां बल्कि घणा आहिनि। बिल्कुलु सही था तव्हां चओ त इन्हीअ जो मक़सदु इहो आहे त असां वटि फील्ड में डॉक्टर्स औरतुनि जो हुअण त बल्कि तमामु ज़रूरी आहे। छाकाणि जो असां वटि घणा अहिड़ा ख़ानदान आहिनि, असां जेकॾहिं पंहिंजे रस्मुनि खे ॾिसंदासीं त घणियूं अहिड़ियूं फैमिलियूं आहिनि जेके घर खां ॿाहिरि पंहिंजी औरतुनि खे नाहिनि कढंदा, पर उन्हीअ जो जे हेल्थ प्रॉब्लम थिए थो त हिकिड़ी फीमेल डॉक्टर ई उन्हीअ खे सही तरीक़े सां चेक बि करे सघे थी ऐं उन्हीअ जी ट्रीटमेंट बि करे सघे थी। बिल्कुलु सही आहे। माना तव्हां इहो इन्हीअ ॻाल्हि ते क़ाइमु आहियो त तव्हांखे जेको आहे सो छोकिरियुनि खे फील्ड में, भला तव्हां जॾहिं मेडिकल कॉलेज में वञो था त तव्हां सां के अहिड़ा मसइला थियनि था जीअं असां वटि अक्सर समाज में थींदो आहे, बल्कि मां त सम्झां थी त पूरी दुनिया में ईअं थींदो आहे। अक्सर मां नेट वग़ैरह ते बि ॾिसंदी आहियां त छोकिरियुनि खे जेको आहे सो तमामु घणो तंग कयो वेंदो आहे ऐं उहो ॾाढो हेज़िटेट थींदियूं आहिनि। छा अहिड़े क़िस्म जा वाक़िया थियनि था?
अहिड़े क़िस्म जा वाक़िया त पूरी दुनिया में तव्हां कंहिं बि कुंड में वञो त तव्हांखे मिलंदा ई, छो जो इहा शइ त हिकिड़ो सदियुनि खां हिकिड़ो मसइलो, बल्कि छा जॾहिं खां दुनिया ठही आहे तॾहिं खां इहो मसइलो रहियो आहे त औरतुनि खे हमेशह सप्रेस कयो वियो आहे या हरास कयो वियो आहे। पर असां मेडिकल कॉलेजिस में घणो करे ॾिसजे त जेसि ताईं तव्हां प्रैक्टिकल फील्ड में नथा अचो तेसि ताईं तव्हां सां अहिड़ा मसइला नथा एतिरो मसरूफ़ हूंदा आहियो जो तव्हांखे इहा ख़बर ई न हूंदी त छोकिरियूं केरु आहिनि छोकिरा केरु आहिनि। जी जी बिल्कुलु हा। कोसर तव्हां सम्झो था त जेकॾहिं असांजूं छोकिरियूं जेके ॿाहिरि निकिरनि थियूं त उहे त पंहिंजे तौर ते तमामु घणी बोल्ड आहिनि, पर मां सम्झां थी त किथे ईअं त नाहे जो जेके असां वटि रस्मूं आहिनि जिन छोकिरियुनि खे हिकिड़ो पाबंद कयो आहे, जिन छोकिरियुनि खे इहो अहसासु ॾियारियो आहे त न त तव्हां त धीअरूं आहियो ऐं जेको आहे सो छोकिरा जेके हूंदा आहिनि उहे वधीक ताक़तवर हूंदा आहिनि, छोकिरियूं एतिरियूं ताक़तवर न आहिनि हूंदियूं। उहा हेज़िटेशन जेका आहे असां वटि सदियुनि सालनि खां असांजे ज़हननि में हिकिड़ी समायल आहे, उन्हीअ जे करे शायदि हो पंहिंजो पाण खे गैर महफ़ूज़ बि सम्झनि थियूं, पर उन्हीअ जे बावजूद बि छोकिरियूं ॿाहिरि निकिरनि थियूं। सो उन्हीअ जे लाइ तव्हां छा चवंदव त अॼु जे दौर में यानी तव्हां उन्हीअ खे कहिड़े तरीक़े सां ॾिसो था ऐं कीअं सम्झो था त छोकिरियुनि खे उहे हेज़िटेशन पाण मां कीअं ख़तमु करणु खपनि? इहा जेका शइ आहे इहा पंहिंजे घरनि सां अचे थी, घर मां अचे थी ऐं ईअं न आहे त हिकिड़ी छोकिरी या हिकिड़ी फीमेल आहे कम आहे स्ट्रेंथ में एज कम्पेयर टू मेल, ऐसा नहीं है। मैं इस बात को नहीं मानती, ऐसा नहीं है। वो कहते हैं कि औरतें मर्दों के शाना बशाना चलती हैं, ऐसा भी कहा जाता है कि एक कामयाब शख्स के, एक कामयाब मर्द के पीछे एक कामयाब औरत का हाथ है, और जो विच इज रियली फैक्ट, एक कामयाब मर्द के पीछे एक औरत का हाथ होता है। इसी तरह एक मर्द की नाकामी के पीछे एक औरत का भी हाथ होता है। अगर वो आ जाए अपने पे तो वो बर्बाद भी कर सकती है। ठीक है, दिस इज अप टू यू, हाउ यू टेक इट। बर्बादी के छा था समझो तो छा वो इनजो इंतकाम हुंदो? नहीं, मैं आपको एक बात कह रही हूँ कि ऐसा नहीं है कि एक औरत में इतनी स्ट्रेंथ नहीं होती है कि वो मर्द के मुकाबले काम नहीं कर सकती है, बल्कि ज्यादा होती है। दिस इज नेचुरली अल्लाह ताला ने औरतों के अंदर जितना स्टेमिना दिया है मर्द से ज्यादा दिया है। ठीक है, दिस इज अप टू यू, हाउ यू परसीव इट, हाउ यू ब्रिंग इट, हाउ यू यूज इट, हाउ यू इम्प्लीमेंट इट। दिस इज जस्ट लाइक दिस। आप देखें क्या होता है कि अब जो हमारी सोसाइटी में एक परसेप्शन है, अगर एक लड़की पढ़ लिख जाएगी तो उसको पढ़ लग जाएंगे, पढ़ लिख जाएगी तो वो अपना घरदारी भूल जाएगी। नॉर्मली ऐसे ही हमारी जो गपशप होती है, हिकिड़ी छोकिरी जेकॾहिं जॉब करे थी तो वह पंहिंजो जॉब भी करे थी, बेहतर तरीके से पंहिंजो घर भी हलाए। बिल्कुल होता है, बिल्कुल होता है। फॉर दिस थिंग मैं कहूंगी कि एक लड़की के लिए पढ़ा लिखा होना बहुत ज्यादा जरूरी है, क्योंकि एक माँ ही होती है जो बच्चे को तरबियत देती है, और माँ का पढ़ा लिखा होना बहुत जरूरी है, क्योंकि वो पढ़ी लिखी होगी। पढ़ा लिखा होना डजंट मीन कि आपको ABC 1 2 3 आ जाए, एक शऊर देती है तालीम। यानी जेको चयो वेंदो आहे त मां उस्ताद आहे, पहिरियों स्कूल जेको आहे स मां जी झोल आहे। एग्जैक्टली। हाणे पहिरियों स्कूल त हिकिड़ी आम मां आहे, बिल्कुलु आहे, पर जॾहिं पढ़ियल लिखियल हिकिड़ी मां अचे थी त उहा ॿियो स्कूल बि माना उन्हीअ खे मिली थो वञे। इन्हीअ जो मतिलबु आहे त जेका ग्रोथ थींदी ॿार जी, जेको ॿार पलबो उहो ॿिनि माउनि जे हथ में पलबो। हिकिड़ो उहो जेको उनजी माउ हूंदी, हिकिड़ी उहा जेका हिकु पढ़ियल लिखियल माउ हूंदी। इन्हीअ जो मतिलबु आहे त असांजो मुआशिरो जेको आहे, जेकॾहिं पढ़ियल लिखियल छोकिरी आहे, पढ़ियल लिखियल माउ आहे, त उहा हिकिड़ो बहितर समाज जी बहितर तामीर करे सघे थी। ऐं वरी जेकॾहिं डॉक्टर आहे पोइ त 4 चंड लॻी वेंदा। तव्हां सां सुरान हिकिड़ो जेको आहे, मां जेको तव्हांजो मुतालियो कयां पई, तव्हांजे मुतालिक़ जेको मां वेही ॾिसां पई ऐं तव्हां खां मां पुछो त तव्हां में थोरो हिकिड़ो लिखण जो रुझान बि आहे, त तव्हां सम्झो था त इहो लिखण जो रुझान तव्हांजे अंदर में कीअं आयो? जॾहिं खां नंढपिण खां ई
असां जंहिं घर में वॾा थिया उन में भितियुनि जी जाइ ते किताबनि जूं भितियूं हूंदियूं माना एतिरा अधु घर असां लाइब्रेरी वांगुरु असां ॼण त लाइब्रेरी में वॾा थिया बिल्कुलु जी बिल्कुलु त माना घर जो माहौल ई अदबी माहौल हुयो हिकिड़ो ऐं मुंहिंजा अम्मी बाबा बि उन्हनि जो बि रुझान अदब जी तरफ़ ई हुयो त इन में हिकिड़ो ॿार जो बि माइंड सेट ठहे थो त मुंहिंजे ख़्याल में उतां खां हिकिड़ो ऐं ॿी ॻाल्हि जीन्स में बि हिकिड़ी शइ अचे थी अम्मी बाबा एॾा सुठा लिखण वारा हुया त पोइ उहा ई शइ मूं में बि मथां आई हुजे त उहो ई उतां खां ई शौक़ बि जाॻियो बिल्कुलु यानी तव्हांजे चवण जो मक़सदु इहो आहे त जेकॾहिं असां जीअं नंढड़े हूंदे ॿार खे चवंदा आहियूं जिन बाबा अचे थो जिन बाबा अचे थो त उहो ॿारु खौफ़नाक थी डिॼंदो रहंदो आहे पर जेकॾहिं नंढड़े हूंदे खां ई तव्हां ॿार खे चवंदो त न पुट तोखे बहादुर थियणो आहे त उहो बहादुर थींदो अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं तव्हां पंहिंजे घर जे माहौल खे जीअं तव्हां ॾाढो सुहिणो हिकिड़ो जुमिलो ॻाल्हायो त असां घर जूं दीवारूं घटि ॾिठियूं किताबनि सां असांजूं दीवारूं ठहियल हूंदियूं हुयूं सो अहिड़े तरीक़े सां ज़ाहिर आहे उन्हीअ जो तव्हां ते तमामु घणो असरु पियो असांजी नंढड़ी साईअ जो वक़्तु अची वियो असांजे प्रोग्राम जी साईअ जो वक़्तु अची वियो ऐं साईअ खां पोइ असां वरी तव्हां सां ॿीहर मिलंदासीं तव्हां सां इहो ज़िक्र हले पियो त तव्हां पंहिंजी शुरूआति पंहिंजे घर खां कई ऐं किताबनि जूं भितियूं जेके आहिनि से तमीर थियल तव्हां ॾिठियूं बिल्कुलु ईअं थींदो आहे त जीअं ॿार खे डिॼारिबो आहे ऐं ॿारु डिॼी वेंदो आहे ख़ौफ़ज़दा थी वेंदो आहे त उहो ख़ौफ़ हमेशह जे लाइ उन ते रहंदो आहे या जेकॾहिं मां इहो मिसाल ॾियां त असां वटि औरत बहादुर हुअण जे बावजूद बि जॾहिं औरत खे औरत जे कमज़ोर तसवर में क़ैद कयो वियो त उन्हीअ खां पोइ औरत अॼु ॾींहं ताईं उहा कमज़ोर आहे जेकॾहिं घर खां ॿाहिरि निकिरे थी बि उहा हेज़िटेट थी थिए असां वटि 12 सालनि जो छोकिरो बि जेकॾहिं ॿाहिरि वेंदो त ॾाढो बोल्ड महसूसु कंदो पंहिंजो पाण खे उन्हीअ खे का हेज़िटेशन न थींदी पर जेकॾहिं असां वटि छोकिरीअ खे असां चवंदा आहियूं त राति जो सिज लथे खां पोइ तव्हां ॿाहिरि न वञो इहे शयूं असांजे ज़हननि में विहारियूं वयूं आहिनि पर जेको बाशऊर घराणो हूंदो उहो पंहिंजे ॿारनि जी बि इहा तरबियत कंदो जेका तव्हांजी तरबियत आहे ऐं जेके बाशऊर औलाद हूंदियूं जेके छोकिरियूं हूंदियूं चाहे छोकिरा हूंदा उन्हनि जे सोच बि इहा हूंदी त जेको इल्म जो समुंड असांजे हथ में आहे उन्हीअ जे आॾो इहे सभु शयूं बेमाना थी वञनि छा इहो सही आहे या न आहे त उहे सभु शयूं बेमाना थियूं थी वञनि छाकाणि जो ज़िंदगीअ जे इहे ठाह ड्राह जूं शयूं त पयूं ठहंदियूं रहंदियूं आहिनि पर इल्मु हिकु अहिड़ी शइ आहे जेका ठहंदी आहे त रहंदी न आहे बिल्कुलु ईअं आहे न पोइ हाणे मां तव्हां खां इहो पुछंदसि त तव्हां किथे लिखंदा हो छा ते लिखंदा हो छा ते लिखंदा हो तव्हांजे जेके आर्टिकल आहिनि उहे किथे छपिया आहिनि या किथे तव्हां उहे आर्टिकल ॾिना मां आर्टिकल जेके लिखिया आहिनि मोस्टली उहे ऑनलाइन वेबसाइट्स आहिनि जेके हाणे इलाही पंहिंजे पीक ते आहिनि शायदि जेके मशहूर बि थियनि थियूं माण्हू सभिनी में घणो जेकॾहिं पढ़नि था त उन्हनि ऑनलाइन आर्टिकल्स खे ई था पढ़नि त मुंहिंजो बि उन में ई लिखण जो वधीक उन में ई मां लिखियो आहे तव्हांखे ख़बर आहे त तव्हां हे जंहिं प्रोग्राम में वेठा हो इहो प्रोग्राम किथे ईंदो आहे प्रोग्राम ऑनलाइन ई ईंदो ऑनलाइन जी बिल्कुलु छो जो इंटरनेट जी दुनिया आहे दौर मटिजी वियो आहे पहिरियां इहो हूंदो त अख़बारुनि में माण्हू लिखंदा हुया त अख़बार हिकिड़ो ज़रियो हूंदो हुयो पंहिंजो मैसेज पहुचाइण जो हाणे ऑनलाइन दुनिया आहे हर कंहिं वटि स्मार्टफोन अची विया आहिनि हर कंहिंजे हथनि में आहे इंटरनेट सॼी दुनिया त मुंहिंजे ख़्याल में इहो हिकिड़ो सुठो स्टेप आहे ऐं इन जो वधीक ऑडियंस शायदि घणी आहे ऑनलाइन बिल्कुलु माना तव्हां त असांखे बि हौसलो ॾेई छॾियो त अक्सर इहो ॾिठो वेंदो आहे त
टीवी शो अहिड़ा हुजनि जेके माण्हू ईअं बटण दॿाइनि त ॾिसनि, पर तव्हां असांखे ॾाढो मुतासिर कयो आहे त ऑनलाइन हिन वक़्तु इंटरनेट जो दौरु आहे ऐं असांजो प्रोग्राम बि हिन वक़्तु इंटरनेट ते ॾेखारियो वञे थो ऐं इंटरनेट ते हले थो ऐं तव्हां इहो असांखे बि हिकु क़िस्म जो एप्रिशिएट कयो आहे ऐं तव्हां इहो ॿुधायो आहे त अॼु जो दौरु जेको आहे सो ऑनलाइन जो दौरु आहे ऐं तव्हां पंहिंजा आर्टिकल बि जेके आहिनि से ऑनलाइन लिखंदा आहियो। छा तव्हांखे उन्हीअ जी सुठी मोट मिलंदी आहे? सुठी त हा, तव्हां जेकॾहिं को कमु कयो था त ज़रूरी न आहे त उहो तव्हां सुठी मोट जे करे कयो। तव्हां जेकॾहिं उहो तव्हांजो पैशन आहे त तव्हां उनखे फॉलो कयो ऐं मुंहिंजे ख़्याल में इहो गोल हुजणु घुरिजे तव्हांजो वधीक, त मां जेका शइ लिखी आहे उहा जेतिरा वधीक माण्हुनि ताईं पहुची सघे, जेतिरा माण्हू पढ़नि, उहा ई मुंहिंजे लाइ उहो ई बहितरीनु मोट आहे। बिल्कुलु, यानी इहो बिल्कुलु सही आहे त इंटरनेट खे हाणे पूरी दुनिया ॾिसे थी ऐं तव्हां शागिर्दनि जेको आहे इहो स्टेप खयो आहे ऐं तव्हां इहो हालांकि तव्हां के अख़बार में बि आर्टिकल लिखी करे ऐं वाह वाह कराए सघो पिया, कुझु माण्हू पढ़नि था कुझु न पढ़नि था, उन खां पोइ उहा अख़बार जेका आहे इंटरनेट जी ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं तव्हां लिखो था त पूरी दुनिया में माण्हू पढ़नि था, ज़रूरी न आहे रुॻो पाकिस्तान ताईं महदूद हुजे जीअं अख़बारूं आहिनि। तव्हां ऑनलाइन का शइ अची थी वञे, माना जिते बि तव्हां पंहिंजो उहा शइ पढ़ाइणु चाहियो उते माण्हू पढ़नि, माना तव्हां जिते माण्हू प्रोग्राम खे बि इन जो मतिलबु आहे त एप्रिशिएट कयो था। बिल्कुलु बिल्कुलु। कौसर, तव्हां इहो ॿुधाईंदा त तव्हां MBA जो आख़िर तव्हां बि पंहिंजी फील्ड में का अहिड़ी चॉइस करे सघो पिया त का आरामदेह तव्हांखे जॉब खपे। जीअं असां वटि अक्सर औरतुनि में इहो हूंदो आहे, मां उहो उस्ताद खे घटि रुतबो न थी ॾियां, छाकाणि जो उस्ताद ई आहे जेको डॉक्टर बि पैदा करे थो, वकील बि, इंजीनियर बि, मुआशिरे जी बुनियाद पीढ़ जेका आहे सा उहो उस्ताद ई आहे, प्रोड्यूसर। हा बिल्कुलु, पर अक्सर औरतूं इहो चवंदियूं आहिनि कुझु बि न, असां त मास्तराणियूं थींदासीं, पर तव्हां इन फील्ड खे अपनायो आहे। हाणे इन फील्ड में त तव्हां कंहिं बि ऑफिस में वञी करे को मेल सां गॾिजी पंहिंजो जॉब करे सघो था, कंहिं बैंक में वञी सघो था, कंहिं फील्ड बिज़नेस जे हुन में वञी सघो था, छाकाणि जो तव्हांजो सब्जेक्ट को हिकिड़ो महदूद कंहिं जाइ ते कोन रहंदो, त तव्हां इन जो इंतिखाब छो कयो? मां इन जो इंतिखाब ईअं कयो आहे त शुरू खां मुंहिंजे लाइ मूंखे शौक़ु हुयो MBA जो, पर ईअं न आहे त मां बड़े आसानी सां हिन में एडमिशन वरितो आहे। मतलब यू कैन से मैंने बड़ा इसको डिफेंड किया है। आई वॉज नॉट अलाउड टू टेक एडमिशन एनी मोर, नॉट हैविंग दैट परसेप्शन कि नहीं लड़कियों को नहीं पढ़ना चाहिए, बट फॉर द रीज़न बीइंग कि नहीं बस पढ़ लिया काफ़ी है, अब शादी करो और घर में बैठो। फाइन इनफ, एवरीबडी हैज़ टू गेट मैरिड इन द एंड, बट द थिंग इज़ कि ठीक है शादी भी करनी है, लेकिन फॉर मी मेरे लिए पढ़ना और एक अपनी पर्सनालिटी को कोई एक आइडेंटिटी देना बहुत मेरे लिए था कि मैं शुरू से अज्यूम करती थी। और मैं शुरू से मुझे अपने फादर के जैसा होने का, मैं कह तो नहीं सकती, ये तो बिल्कुल सूरज के सामने दिया दिखाने वाली बात है, मैं अपने फादर को आइडियलाइज़ करती हूँ। मैं उनके जिस लेवल पे जा तो नहीं सकती, लेकिन मुझे शौक़ था कि मेरे फादर अप्रिशिएट करते थे अगर उनके बच्चों को, उनको बहुत था, वो इतने ज़्यादा पढ़े हुए नहीं थे, पढ़े लिखे नहीं थे, लेकिन वो बहुत बड़े लेवल पे पहुँचे हुए थे, सिर्फ क्योंकि उनकी अपब्रिंगिंग जिस तरह की हुई थी, लेकिन वो इन चीज़ों को अप्रिशिएट करते थे, पढ़ने को, लिखने को। अगर आप किसी स्टेट पे पहुँच जाओ, उस ॿुधाईंदो त तव्हांजो फादर जो तव्हां बार बार ज़िक्र कयो था, त तव्हांजो फादर छा कंदो हुयो ऐं कहिड़े नमूने सां उनखे जेको आहे सो तव्हां एॾो जेको एप्रिशिएट कयो था। ज़ाहिर आहे मुंहिंजे लाइ बि हिकिड़ो इहो क़ाबिल एहतराम हूंदी हुई उहा शख़्सियत जंहिंजे लाइ औलाद वटि उन्हीअ जे लाइ एॾा सुठा जेके आहिनि तासरात हुजनि। त छा तव्हां इहो ॿुधाईंदो त तव्हांजो फादर छा कंदो हुयो ऐं छाजे करे उन्हीअ एतिरो बाशऊर थियो? मैंने अपने फादर को जिस तरह, मैंने अपने फादर की जो पर्सनालिटी देखी है, हर बच्चे के लिए, हर लड़की, हर लड़के के लिए यही होता है। शुरू से देखते हैं कि आपका आइडियल पर्सनालिटी, हर बंदा बचपन से हम सुनते आते हैं कि माय फादर, लेकिन मेरी इस परसेप्शन को लेके मेरे फादर आइडियल नहीं है, लेकिन वो ही रियली डिज़र्व्स दिस। और वो सिर्फ मेरे ही आइडियल नहीं है, बाकी कितने ही लोग होंगे, कितने ही लोग हैं जिनके वो आइडियल है, एक पर्सनालिटी थी। जबकि मेरे फादर बहुत ज़्यादा पढ़े लिखे नहीं थे, ये बात तो मुझे बहुत
बाद में पता चली कि उन्होंने सिर्फ 9th क्लास पास की हुई थी, लेकिन कोई भी बंदा उनको इस देख के ये जज नहीं कर सकता था। उन्होंने ज़्यादा तालीम हासिल नहीं की थी, लेकिन जब मैं MBA मैंने अपना स्टार्ट किया, डे 1 से लेके हमें जब लेक्चर्स मिलते थे। तव्हांजे चवण जो मकसद आहे त तव्हांजो फादर बाशऊर इंसान, ही वाज बिल्कुल, वो बिल्कुल बाशऊर इंसान थे और एक लीडर थे। एक लीडर तो हाणे लीडर जे नाले ते त लीडर त पॉलिटिकल नॉट अ लीडर, मतलब एक मैनेजर होता है और एक लीडर होता है जिसके अंदर लीडरशिप क्वालिटीज होती हैं। ये मेरे फादर ही वाज नेचुरली बाय बर्थ ही वाज हैविंग लीडरशिप क्वालिटीज। यानी तव्हांजे चवण जो मकसद आहे त हो उन्हीअ तबके जी रहनुमाई पियो करे जिथे वाकई हुन जी ज़रूरत हुई। एग्जैक्टली, है न, यानी हिकिड़े मेहनत कश तबके जी हिकिड़ो बाशऊर इंसान जी हैसियत में हो चाहे पियो त जेके बि ॿार आहिनि उन्हनि खे तइलीम हासिल करणु खपे। तइलीम खां बग़ैर इंसान अधूरो आहे। हालांकि हुनजी पंहिंजी तइलीम न हुई पर हुन औलाद में पंहिंजो उहो जीअं सुराण चयो आहे त हुन पैदा थींदे ई हिकिड़ी किताबनि जी दीवार ॾिठी। तव्हां किताबनि जी दीवार त न ॾिठी पर तव्हां पंहिंजे पीउ खे हिकिड़ो बाशऊर इंसान जी हैसियत में तव्हां ॾिठो ऐं उन्हीअ जो शऊर जेको हुयो तव्हांजे लाइ हिकिड़ी छत हुई जंहिं तव्हांखे इहो सॼो कुझु सेखारियो। बिल्कुलु सुराण तव्हां खां मां इहो पुछंदसि त बल्कि मां इहो जेको आहे सो हिकु क़िस्म जो पैगाम ॿुधण थी चाहियां ऐं मां चाहियां थी त असांजा जेके बि ॾिसंदड़ आहिनि उहे तव्हांजो इहो पैगाम जेको आहे सो ॿुधनि ॾिसनि त अॼु जूं नौजवान छोकिरियूं जेके आहिनि जेके पढ़नि थियूं उहो कहिड़े तरीक़े सां पंहिंजी तइलीम हासिल करनि थियूं ऐं तव्हां कहिड़ो पैगाम ॾियणु चाहींदव पंहिंजे नौजवान भेनरुनि खे? मुंहिंजो पैगाम नौजवाननि खे इहो ई हूंदो, ख़ासि तौर ते छोकिरियुनि खे, त मायूस न थियो। इलाही तव्हांजे रस्तनि में इलाही माना मां नथी इमेजिन करे सघां, मां नथी सोचे सघां त ॿियुनि छोकिरियुनि जे रस्तनि में केतिरियूं रुकावटूं आयूं हूंदियूं। उन्हनि जी फैमिली जूं रुकावटूं हूंदियूं आहिनि, उन्हनि जे पीअरनि जूं, उन्हनि जे भाइरनि जूं, पर ऐं कॾहिं कॾहिं उन्हनि जी माइरुनि जूं बि। पर उन शइ खे तव्हां रुकावट न बणण ॾियो, उनखे नज़रअंदाज़ कयो ऐं पंहिंजो जेको तव्हांखे जेका शइ तव्हांखे करणी आहे उन ते तव्हां पुख्ता रहो। बिल्कुलु सही था चओ। कोसर तव्हां कहिड़ो मैसेज ॾींदो? असांजे प्रोग्राम जो वक़्तु ख़तमु थियण वारो आहे, तव्हां जल्दी में तव्हां मां इहो मैसेज ॾींदमि तमामु स्टूडेंट्स खे, स्पेशली फीमेल्स खे, त सेट योर गोल्स एंड उन्ही जे अकॉर्डिंगली पंहिंजे पहाड़ खे डायरेक्ट कयो। ऐं ईअं न आहे त मुश्किलूं न ईंदियूं आहिनि, मुश्किलूं बिल्कुलु ईंदियूं आहिनि, पर टेक दोज थिंग्स एज अपॉर्चुनिटी। जब मेरे पास कोई मुश्किल वक्त आता है तो मैं ये सोचती हूँ कोई बात नहीं, ये वक्त भी गुजर जाएगा। तमामु घणी महिरबानी, तव्हां असांजे प्रोग्राम में आया। लख थोरा तव्हांजा सुराण, लख थोरा तव्हांजा कोसर, तव्हां असांजे हिन प्रोग्राम में आयो ऐं असांखे ॾाढो सुठो हौसलो ॾिनव। ख़ासि तौर ते इंटरनेट जी दुनिया खां असांखे भेनरुनि लाइ जेको आहे सो नियापो ॾिनव। मां शुक्रगुज़ार आहियां। ईंदड़ प्रोग्राम जे लाइ वरी कंहिं नयुनि भेनरुनि सां असां मिलंदासीं, कंहिं नए मौज़ूअ सां। अॼु हिननि शागिर्दियाणियुनि जेको असांखे पैगाम ॾिनो आहे इहो असांजे लाइ उत्साह आहे ऐं इनशाअल्लाह उमेदु आहे त जेके नौजवान छोकिरियूं आहिनि केतिरियूं खणी करे जेकॾहिं रुकावटूं अचनि त उन्हनि खे रुकावटुनि खे हटी करे ऐं रस्म रवाज जेके ग़लति आहिनि उन्हनि खे ख़तमु करे ऐं पंहिंजी तइलीम खे हासिलु करिणो आहे। छा साईं चयो आहे, सुता उथी जाग निंड न कजे एतिरी। सो हे दौरु अची वियो आहे त असांखे हाणे निंड ख़तमु करणी आहे ऐं जागणो आहे। ऐं जेका क़ौम जागंदी आहे उहा कॾहिं बि जेका आहे सा अंधेरे में गुम नाहे थींदी। महिरबानी।